जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, कुझु सिंधी रेसिपियूं ऐं दादीअ जा घरेलू नुस्ख़ा। वैसाख जो महीनो हली रहियो आहे। हींअर मां तव्हां सभिनि सां गॾु वैसाख महीने जी कथाऊं शेयर करे रही आहियां। लेकिन अगरि तव्हां चैनल ते पहिरियों बार पिया अचो त चैनल खे सब्सक्राइब कयो, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे हर सिंधी वीडियो जी नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदव। त हलो त पाण कथा शुरू था कयूं। मास की कथा अध्याय 16। यम सत्यतापूर्वक चवण लॻो त ब्राह्मण मुंहिंजो सर्वनाश थियो आहे, जंहिंजे पद खंडन थी विया आहिनि। मुंहिंजो जीवन व्यर्थ आहे। स्वामी सेवक खे जंहिं कार्य सां नियुक्त करे थो उहो कार्य उहो करे थो सघे, ऐं स्वामी ऐं धन खाता रहनि था त उहो काठ जी पीड़ा थो ठही वञे जंहिं पंहिंजो कार्य न करे सघे। छाकाणि त राजा कीर्तिमान ही सभु कर्म नष्ट करे छॾियनि। इन राजा जे वयस सां समुद्र ऐं सॼी प्रजा जेकी वैसाख मास जा कर्तव्य धर्म पालन कर रही आहे ऐं अनेक धर्म जा कार्य, पितरनि जो श्राद्ध, अग्निष्टोम, होम, यज्ञ आदि, तीर्थ यात्राऊं, सभु विविध प्रकार जा सभु कम छॾे ॾिना अथनि। योग, सांख्य, प्राणायाम पिया कनि, होम, स्वाध्याय सभु कुझु छॾे अन्य प्रकार जा पाप करण वारा वैसाख मास में कयल कर्मनि जे धर्मनि जे प्रभाव सां वैकुंठ ते पिया वञनि। जेको कोई शुभ कार्य कंदा आहिनि उन सभु शुभ फल भोगींदा आहिनि। पर वैसाख मास जे सवाइ 3 कुलनि जो अर्थात 26 पीढ़ियुनि जो वैकुंठ वास थी वियो आहे, जेके गति देवताउनि जी यज्ञादि करण सां बि कोन मिलंदी आहे। उन्हनि खे अनेक तीर्थ यात्रा, यज्ञ, दान, तप, व्रत, प्रयाग में मरण वारा ऐं मरण खां पोइ काशी में मरण वारा उनखे बि कोन मिलंदी आहे। उहो वैसाख धर्म करण वारनि खे बि मिले। ईअं प्रतीत थो थिए कि वैकुंठ जो को परिमाण कान रहियो आहे। इन कारण हिते मनुष्य भरजंदा पिया वञनि। हाणे मुंहिंजो त को कार्य ई कोन रहियो आहे ऐं मां राजा खे पंहिंजो शत्रु थो मञा। छाकाणि त राजा जी आज्ञा सां सभु मनुष्य वैसाख धर्म जा पालन पिया कनि ऐं वैकुंठ ॾांहुं पिया वञनि। त हिते असांजी कथा जो 16 अध्याय पूरो थियो। वरी मिलंदासीं हिकिड़ी सिंधी कथा सां गॾु। तेसि ताईं मुंहिंजी सभिनि सिंधियुनि भाउरनि भेनरुनि खे जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।